अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिलमुत्तक़ीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कलाम मुक़द्दस जी शुरुआत अहिड़े अल्फाज़नि सां कई आहे जो फरमाईं त ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, हीअ किताब क़ुरान पाक अहिड़ो त साफ़ शफ़ाफ़ पको महफ़ूज़ तरह सां तव्हांजे हथनि में मोकिलियो वियो आहे जो इन में ज़रे बराबरि कंहिं बि क़िस्म जो शक शुबो कोन्हे। हिक किताब जी सचाई ऐं सफ़ाई मज़बूती बि अची वई। ॿिए जुमिले में अल्लाह से फरमायो हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुरान पाक मुत्तक़ी माण्हुनि जे लाइ हिदायत जो रस्तो आहे। हाणे मुत्तक़ी छाखे चइबो आहे, जंहिंजो सिंधीअ में असां तर्जुमो कंदा आहियूं परहेज़गार। फ़ारसी ऐं उर्दू सिंधीअ जो मिक्स मिलियल जुलियल हिकु लफ़्ज़ आहे परहेज़गार। शेख सादी रहमतुल्लाह अलैह ने लिखियो आहे परहेज़ माना गुनाहनि खां परहेज़, परहेज़ माना हर उन शइ खां परहेज़ जेका अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नथी वणे। हर उहा शइ जंहिंखां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल मना कयो आहे उन खां ही परहेज़ करे, इनखे चइबो आहे परहेज़गार। क़ुरान पाक अल्लाह तबारक व तआला इब्तिदा में फरमायो त फ़ाइदेमंद साबित थींदो परहेज़गारनि जे लाइ। पोइ उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे शरीयत जो इस्लामी ज़िंदगीअ जे गुज़ारण जो तरीक़ेकार ॿिनि शयुनि ते आहे। हिकिड़ी आहे फ़तवा, ॿी आहे तक़वा। तक़वा चइबो आहे इन ई परहेज़गारीअ खे हर नापसंद ऐं बुरी शइ खां बचे, हर सुठी ऐं बहितर शइ खे अपनाए, इनखे परहेज़गारी चइबो आहे। फ़तवा थोरी घणी गुंजाइश पोइ बि हुजे, नापसंद ऐं कराहत वारा अमल करे वियो पोइ बि गुंजाइश आहे त ठीकु आहे, फ़तवा गुंजाइश जो नालो आहे। तक़वा इंतिहाई कानून जे अंदरि रही करे ज़िंदगी गुज़ारण जो नालो आहे। ॿई शयूं सही आहिनि। मिसाल ॾींदो वञा जीअं आसान थी पवे। हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में बारिश न पई वसे, फ़सुल सुठा न पिया थियनि, ज़मीनुनि में उहा ताक़त ऐं तवानाई न पई अचे त माण्हुनि शिकायत कई, हज़रत पाणी खूहनि मां कढी करे ॾाढो ज़मीनुनि खे ॾियूं था, भाण बि ॾियूं था, पर फ़सुल भला नथा थियनि। सबबु इहो आहे जो बारिश कुदरती नथी वसे। पोइ हले छा सबबु आहे, बारिश छो नथी वसे? हज़रत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह उन ज़माने में ॿियो को जवाबु ॾियण जे बजाए ही जवाबु ॾिनो त यार मां शायदि किनो थी पियो आहियां, मुंहिंजे गुनाहनि जे नहुसत जो इहो असरु आहे, बसि मां हिन इलाइक़े मां हलियो थो वञा। उतां हलियो वियो सच पच, जीअं हलियो वियो त कुदरतनि बरसाति में वसी। माण्हुनि ईअं सम्झो त शायदि उनखे पंहिंजा गुनाह खुखी विया, उन्हनि खां माफ़ी तलाफ़ी करण जे लाइ हितां माण्हुनि जे विच मां निकिरी वियो, अल्लाह ताला राज़ी थियो, पोइ बरसाति वसी। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इहा उन बुज़ुर्ग जी इंतिहाई तक़वा हुई, बजाए जो कंहिं ॿिए जे मथां हाणे त यार असां सभिनी जा गुनाह वधी विया आहिनि, असां सभिनी जी नहुसत वधी वई आहे, असां सभु दीन खां परे थी विया आहियूं, अलाए केरु असां में अहिड़ो आहे वधीक जो ॻाल्हियूं करे पाण ते खयईं त मां ई थी पियो। ॿियो मिसाल ॾियां, मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में नवाब साहब हो कल्ब अली ख़ान, उन नानोतवी साहब रहमतुल्लाह अलैह जे न्यापो मोकिलियो त हज़रत तव्हांजे ज़ियारत करण जो दिली शौक़ पैदा थियो आहे, तव्हांखे तकलीफ़ थोरी ॾियूं था, जेकर असां न अचो, इहा तकलीफ़ कयो, असांखे तव्हांजे ज़ियारत जो तव्हांखे ॾिसण जो ॾाढो दिली हिकिड़ो शौक़ थी पियो आहे, तड़प थी पई आहे। मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह चूंकि वॾेरनि ऐं मालदार माण्हुनि जे महफ़िलनि खां लहराईंदा, हूअं बि दीनदार माण्हू बुज़ुर्ग माण्हू वॾेरनि जे महफ़िलनि ऐं मजलिसनि उन्हनि जे दोस्ती यारीअ खां लहराईंदा आहिनि। सिर्फ़ु इन जे करे त उन्हनि जे दोस्ती यारीअ में रहिबो त उन्हनि जी ख़ुशामद करणी पवंदी, उन्हनि जो लह लिहाज़ रखिणो पवंदो, पोइ वक़्तु ज़ाया थी पवंदो।
इताअत मां इहो वक़्तु खुटंदो बंदन खे राज़ी करण में लॻी वेंदासीं बजाए इन जे जो पंहिंजे रब खे नाराज़ कयूं। त पोइ जवाबु मोकिलियसि त पहिरियां तहज़ीबी जवाबु ॾिनईसि। जवाबु इहो ॾिनई त मां आहियां हिकु हारीअ जो पुटु, इन नाते मूंखे ॼाण न आहे सरदारनि ऐं नवाबनि ऐं ख़ाननि जे महफ़िल में अचण जो, वेहण जो, ॻाल्हाइण जो मूंखे अदब आदाब नथा अचनि, इन जे करे मां अचण खां क़ासिर आहियां। त हुन नवाब साहिब खे जॾहिं इहो जवाबु मिलियो त हुन लिखी मोकिलियोसि ख़त जे ज़रिए त ठीकु आहे, तव्हांखे सभु आदाब माफ़ आहिनि, रुॻो तव्हां अचो। इहो तहज़ीबी जवाबु, जहिड़ो सुवालु तहिड़ो जवाबु। पोइ वरी हुन कानूनी जवाबु ॾिनसि नानोती साहिब रहमतुल्लाह अलैह त हज़रत, ज़ियारत जो शौक़ु मुहबत तव्हांखे आहे ऐं वरी अचां मां, उसूल जो तक़ाज़ो त इहो आहे, तड़प तव्हांखे आहे ज़ियारत जी त तव्हां अचो। हीअ ॻाल्हि त अदब जे, कानून जे, उसूल जे ख़िलाफ़ आहे। जॾहिं नवाब साहिब वटि इहो नियापो हुयो नानोती साहिब रहमतुल्लाह अलैह जो, तॾहिं हू सम्झी त बुज़ुर्ग सिफ़त माण्हू आहिनि, असांजे हिननि महफ़िलनि जे हिननि तकल्लुफ़ात खां बचणु था चाहिनि। इहा हुनजी तक़वा वारी ज़िंदगी हुई, जंहिंजा समरात तव्हां असांजे ॾाढो दीनी सूरत में मौजूदु आहिनि। काफ़ी सारा उलमा मुहद्दिसीन फ़तवा ऐं तक़वा जे फ़र्क़ खे वाज़े करण जे लाइ मिसाल लिखी विया आहिनि। तव्हां असांजे ज़िंदगीअ में दीन ऐं दीनी ज़िंदगीअ जो मज़ो तॾहिं ईंदो ऐं दीनी अमाल जेके असां शरई कयूं था उन्हनि में लज़त ऐं वज़न तॾहिं पैदा थींदो जॾहिं असां में तक़वा ईंदी। त तक़वा आहे कहिड़ी शइ, थोरो ॿियो बि मिसाल ॾियां। तव्हां ॿुधो हूंदो बुज़ुर्गनि खां वरी बि भेरो ॾियारियां। हज़रत साईं मौलाना अब्दुल करीम कुरैशी बेर शरीफ़ वारा रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में चांडियो साहिब रहमतुल्लाह अलैह गुज़रियो आहे। काफ़ी सारा दोस्त सुञाणींदा बि हूंदा, ॾिठो बि हूंदो, उन्हनि जा वाइज़ आम्हूं साम्हूं बि ॿुधा हूंदा। चांडियो साहिब रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े माण्हूअ पुछो, साईं हे ठेकेदार कमु थो करे रोड जो, गलीअ जो कमु करे वियो आहे, इन जो रोड़ो कुझु बचो आहे, रोड़ो पथर असांजे वरी मस्जिद जो फर्श रहियल आहे, पोइ उन खां असां घुरूं था, उहो असांखे ॾिए थो, राज़ी आहे। साईं इहो पथर रोड़ो जेको ठेकेदार जो गलीअ जे कम मां बचो आहे, साईं इहो असां उन खां वठूं, हू ॾे, त छा असां इन रोड़े सां मस्जिद जो फर्श हणी सघूं था? चांडियो साहिब रहमतुल्लाह अलैह फरमायो त कंहिं झलियो आहे तोखे, उहो बि ॾे थो, तूं बि वठण जे लाइ राज़ी आहे, बिस्मिल्लाह करे हणी छॾ। उहो हमरा इहो मसइलो ॿुधी करे उथियो, पर चयईंसि पर ॿुध हिकिड़ो मिंट, बुज़ुर्ग ॿेर वारो आहे न, उन खां न पुछजांइ। उन खां पुछंदे त उहो वरी चवंदई न, पोइ तूं फांसी पवंदे। हाणे चांडीअ जो चवणु वठी त न ॿेर वारे जो चवणु वठी, मूं वारी हा बि सही अथई, हुन वारी न बि सही अथई, छो त हू माण्हू आहे मुतक़ी, परहेज़गार माण्हू, अल्लाह जे घर जे तामीर में का बि मशकूक शइ पसंदि कोन कंदो, परहेज़गार जो आहे, हुनजी न बि सही हूंदई, पर जेको तूं परहेज़गार माण्हू आहे उनजी रिस्पत वधीक थो रखी, त पोइ उन वारी ॻाल्हि ते अमल कजां। जे वरी सॼी ज़िंदगी उमूमन फतवा ते गुज़ारींदो आहे, गुंजाइश ऐं दरगुज़र ते गुज़ारींदो आहे, त पोइ मां तोखे फतवा ॾेई छॾी, वधीक जाखोड़ जी तोखे ज़रूरत कान्हे, वठी वञी हणी छॾ। फतवा ऐं तक़वा जो इहो एॾो फ़र्क़ु आहे। असांजे ज़िंदगीअ में अल्लाह तबारक व तआला खे घुर्जे थी तक़वा। पहिरियां ॿुधाए छॾियईं त ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। क़ुरान पाक हिदायत, रहनुमाई, फ़ाइदो परहेज़गारनि खे ॾींदो ऐं अमलनि में वज़न बि तक़वा जे करे, परहेज़गारी जे करे पैदा थींदो। अल्लाह तबारक व तआला खे खपे बि आहे थी, पर हिकिड़ी अल्लाह ताला आसानी करे ॾिनी आहे फतवा जी, छो त सभिनी माण्हुनि जो ईमान हिकु जहिड़ो कोन्हे, सभिनी जी कुवत ऐं बर्दाश्त हिकु जहिड़ी कोन्हे, सभिनी जी सहब, सभिनी जो यकीन हिकु जहिड़ो कोन्हे, इन में घटि वधाई माण्हू जी थिए थी, त पोइ ॿियो रस्तो फतवा जो ॾिनो वियो आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इहे ॿई रस्ता जे नसीब करे त बि सही, पर इन खां तक़वा अल्लाह ताला जेकॾहिं असांखे नसीब करे त अञा बहितरीन। अल्लाह ताला खां दिली दुआ ऐं तमन्ना बि इहा रखूं था, अल्लाह ताला तव्हां असांखे बि साहिब तक़वा बनाए, अहिड़नि सालियनि, अहिड़नि नेकनि बाननि सां रहाए, जिन मां असांखे इहो सबक़ मिले। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल